शदाद कोट का गोश्त मार्केट गुज़श्ता 2 दहाइयों से गंदगी की लपेट में, जबकि दूसरी जानिब मुकम्मल बिल्डिंग खस्ता हाल होने के बायस किसी भी वक्त गिरकर किसी बहुत बड़े हादसे का सबब बन सकती है। मकामी और ज़िले इंतज़ामिया बाखबर होने के बावजूद बेखबर बने हुए। पूरत नथी थिए, असांजी जेकी पगार आहे, असांजे बच्चनि जो ख़र्च बि नथो थिए। असांखे तव्हां ख़र्च ॾींदव त असांखे सफ़ाई कंदासीं, जो ख़र्च न ॾींदव तव्हां वटि इहो किन कचिरो पिया हूंदा। हे गोश्त जो असांजो अॾो आहे, धंधो कारोबार, असां हिक खे चई चई थकी पिया आहियूं। कोई बि कंहिं ॻाल्हि खे नथो सम्झे। असां मीर साहिब ताईं प्ले ताईं वियासीं, पोइ बि कंहिं बि असांजी ॻाल्हि खे न ॿुधो। शदाद कोट शहर जे लाइ करोड़े रुपया फंड अचनि था पिया तालुका म्यूनिसिपल कमेटी वारनि ॾे। उन जे बावजूदि असांजे शदाद कोट शहर जी मार्केट में एॾी गंदगी वधी वई आहे जो कोई बि शहर जो माण्हू असां खां गोश्त वठण लाइ तयारु कोन्हे को। चवनि पिया ईअं चवनि पिया त शाबाश आहे तव्हांखे, तव्हां हिन गंदगी में कीअं गुज़ारियो पिया। असीं DC कंबर शदाद कोट खां इहो मुतालबो कयूं था ऐं TMO शदाद कोट खां इहो मुतालबो कयूं था पिया त बराए महिरबानी करे असांजे शदाद कोट शहर जी ही मेन गोश्त मार्केट आहे, इन जी सफ़ाई कराई ॾिनी वञे। मार्केट में माण्हू अचणु नथो चाहे, एॾी गंदगी आहे जो सरकारी माण्हू को अचे ई नथो। असां पंहिंजे पैसनि ते सफ़ाई था करायूं, जंहिंजो नाली जो रस्तो न आहे, काॾों ग्राहक अचे। कलियूं गंदगी तव्हां पाण मार्केट में ॾिसी रहिया आहियो, दुकान तव्हां पाण भरे रहिया आहियो। तव्हांखे सभु शइ अॻियां असांखे कंहिं शइ जी सहूलियत न आहे। गंदगी हेॾो लॻी पई आहे, होॾो गंदगी लॻी पई आहे, धप किचिरे में असां बीमार थी पिया आहियूं। कोई बालेशाही असांखे नथा मोकिलनि, चवनि था त ॿाहिरि अचे ईंदो ईंदो, कोई बालेशाही नालियूं किन लॻी पयूं आहिनि, मार्केट में धप लॻी पई आहे, गंदगी लॻी पई आहे। ऑफिसरनि खे का परवाह ई न आहे। अलाह उन्हनि खे कोई हिदायत ॾे ऑफिसरनि खे त कोई गंदगी सफ़ाइयूं कराइनि, कोई बालेशाही असांखे मोकिलनि। शहरियों का गोश्त मार्केट के हवाले से मजीद कहना था कि डिप्टी कमिश्नर को इस अहम इशू का नोटिस लेना चाहिए, क्योंकि यहाँ न सफाई है और न कुछ और, जबकि बिल्डिंग भी गिरने के दहाने पहुँच गई है। कैमरा टीम के साथ गुलाम अली ब्रावई, वश TV शदाद कोट।